अच्छा हाणे अणपूर जे हिकिड़ा ॿिया क़िस्म ईंदा आहिनि, उहे बिल्कुलु आसान आहिनि। जेकॾहिं मिसाल हीअं हुजे 2/7 + 3/7, हाणे जंहिंमें छेद साॻा हुजनि न उहो बिल्कुलु सवलो आहे। ॾिसो छेद साॻियो हुजे त हिकु दफ़ो 7 रखंदो, उअं बि LCM कढंदो 7 जी 7 ई निकिरंदी। मथियां चुप करे जोड़ करे छॾंदा की ॿियो कुझु घणो करण जी ज़रूरत ई न आहे। 5 भाङे 7 हितां जो जवाबु निकिरी आयो। ठीकु आहे। ॿियो ॾिसो मिसाल हीअं हुजे 2/5 + 4/5 + 8/5। ठीकु आहे। हाणे ॾिसो हिन में सभिनि में छेद साॻियो आहे त हिकु दफ़ो छेद हेठां लिखंदो 5, छो जो साॻियो आहे न। मथां सिंपल जोड़ कंदो, इन में घणो ॿियो खफ़े वारी LCM कढण जी ज़रब वारी ज़रूरत न आहे। छा थी वेंदो 2 + 4 + 8, हेठां 5 साॻियो, मथां जोड़ कंदासीं 2 × 4 6, 6 × 8 14, 14 भाङे 5 हे असांजो आंसर आहे। ठीकु आहे। जेकॾहिं हेठां जेको आहे सो छेद साॻियो हुजे त पोइ जेको आहे सो सिर्फ़ु सिंपली जोड़ थींदी आहे मथियनि जी, ॿियो कुझु बि न थींदो। हाणे ईअं न कंदो त 2 × 3 मथां त 5 कयो पर हेठां वरी 7 × 7 14 करे छॾियो, न। हेठां जेको आहे सो LC हिकु दफ़ो रखी करे मथियां पाण में जोड़ कंदो, हितां जो जवाबु अची वेंदो। ठीकु थी वियो। हाणे चऊं त पिया कट वारा जेकॾहिं हुजनि त उहे कीअं थींदा, उहो ॾिसी वठो। मिसाल हीअं हुजे 5/6 - 1/4 कयूंसि था। ठीकु थी वियो। हाणे ॾिसो इन टाइप जा कीअं थींदा, तव्हां ख़बर आहे 6 ऐं 6 जी LCM कढंदासीं जेका निकिरंदी घणी 12। ठीकु आहे। हाणे इहा मुंहिंजी प्रैक्टिस सां तजुर्बे सां मूंखे ख़बर पइजी वई त हिन जी 12 निकिरंदी। तव्हां हिन जी अलॻि सां कढी ॾिसंदो। ॾिसो 6 ऐं 4, ॿिनि जो खोड़ो हिन ते 3 दफ़ा, हिन ते 2 दफ़ा, ॿिनि जो खोड़ो हिन ते न वेंदो, हिन ते 1 दफ़ो, 3 जो खोड़ो हिकु दफ़ो। ठीकु आहे। हे ॿिनियूं 4 ऐं 4 × 3 = 12। ॾिसो 12 अची वई न LCM। हाणे छा कंदासीं, हेठियुनि जो खोड़ो हणी मथियनि सां ज़रब। ॾिसो पहिरियों 6 जो खोड़ो हणंदासीं, 1 छिक छिक 2 छिक 12, जेको 2 दफ़ा खोड़ो वियो न, इहो 2 कंहिंसां मल्टीप्लाई थींदो 5 सां, हिन जो मतिलबु आहे 2 × 5 लिखंदासीं। ठीकु आहे। विच में ॾिसो प्लस हुई त असां प्लस ॾियूं पिया, हाणे माइनस आहे त माइनस ॾींदासीं। हाणे 6 जो खोड़ो 12 ते पढ़ंदासीं, 1 चौक चौक 2 चौक 8 3 चौक 12 4 चौक 16 वधी वियो, इन करे 1 चौक चौक 2 चौक 8 3 चौक 12। घणा दफ़ा खोड़ो वियो, 3 दफ़ा। हाणे जेतिरा दफ़ा खोड़ो वञे उहो मल्टीप्लाई कंहिंसां थींदो आहे, मथे सां, 1 ज़रब 3। ठीकु थी वियो। हिते ॾिसो 6 जो खोड़ो 2 दफ़ा वियो, उहो 2 कंहिंसां मल्टीप्लाई थियो 5 सां। हाणे ॾिसो हेठों 12 साॻियो। ठीकु आहे। मथां छा कंदासीं, हेॾो बि ज़रब कट जे, हेॾो बि कट जे, हेॾो बि ज़रब आहे, हेॾो बि ॿई छॾाईंदासीं। हेॾो थी वेंदो 5 × 10, विच में माइनस साॻी, हेॾो 1 ट्रिकाई ट्रिक। हाणे सिंपली असां कट छॾाईंदासीं, छा थींदो 10 में 3 वेंदा, घणा बचंदा 7, हेठों 12, हे असांजो 7/12 हे असांजो आंसर आहे। ठीकु आहे। साॻियो ई प्रोसीजर आहे जोड़ वारो, सिर्फ़ु छा हुयो जोड़ हुजे हा त ॾिसो मां हिते छा रखां, जोड़ रखी छॾियां। जेकॾहिं हिते जोड़ हुजे हा त हाणे आख़िर में हिते अची 10 × 3 घणा थियनि, 13 थियनि। सिर्फ़ु इहो फ़र्क़ु आहे बसि, ॿियो कोई बि फ़र्क़ु न आहे। साॻियो तरीक़ेकार, सॼो तरीक़ेकार छा आहे, बिल्कुलु सेम आहे। ठीकु आहे। हाणे इन में जेकॾहिं मिसाल हिकिड़ो क्वेश्चन हुयो जेको तव्हांखे मां ॾिनो हुयो, हिकिड़ो मिंट मां ॻोल्हे वठां, जेको मूंखे लॻे पियो शायदि कुझु स्टूडेंट्स खे तंग करे, त उहो तव्हांखे मां ई सॉल्व करे ॾेखारियां थो, मिला करे मिली वञे। अच्छा बहरहाल चलो हिकिड़ो मां ठाहे वठां थो पाण, हथ ॾियो, जंहिंमें 15 ऐं जेको आहे सो हुयो मिसाल वठूं था 2/25 + 3/15, शायदि इहो ई हुयो या इहो न हुयो, हुया इन टाइप जा। हाणे हेठों 15 ऐं 25 जी LCM वठंदासीं। ठीकु आहे। हे ॾिसो हे 15 ऐं हे 25, सभिनि खां पहिरियों ॿई 21 ॿिनि जो त खोड़ो वेंदो न, तव्हां ख़बर आहे कहिड़ो खोड़ो पढ़ंदासीं, 3 जो हिन ते वेंदो 5 दफ़ा, 25 ते न वेंदो, वरी 5 जो खोड़ो हिन ते 1 दफ़ो, हिन ते 5 दफ़ा, वरी 5 जो खोड़ो 1 दफ़ो। 15 ज़रब 5 75 थींदो आहे। न अचेव त हीअं रफ़्त करे वठंदा, 5 × 5 25, 2 मथे विया, 1 5 5 5 × 2 7। हाणे ॾिसो 75 हिन जी छा अची वई LCM। हाणे हिन जो खोड़ो पढ़ंदासीं, ॾिसो 25 जो खोड़ो हिन ते वेंदो घणा दफ़ा, 3 दफ़ा, 25 1 दफ़ो, 25 ॿियों दफ़ो 50, 25 टियों दफ़ो घणो थी वेंदो 75। इन जो मतिलबु आहे 25 जो खोड़ो वेंदो 3 दफ़ा, उहो 3 कंहिंसां मल्टीप्लाई थींदो, तव्हां ख़बर आहे मथे सां, हिन जो मतिलबु आहे 2 × 3 थी वेंदो। हिते ॾिसो 15 जो खोड़ो 5 दफ़ा, 1 15 15 2 15 30 3 15 45 4 15 60 5 15 75। हाणे 15 जो खोड़ो 75 ते 5 दफ़ा वियो, उहो 5 कंहिंसां मल्टीप्लाई थींदो, मथे सां, 5 × 3 = 3। ठीकु आहे। 75 साॻियो। हाणे हितां ज़रब छॾाईंदो 2 ट्रिक 6। ॾिसो प्लस हुजे हा त प्लस रखिए, माइनस हुजे हा थोरी देरि जे लाइ मां हिते रखी छॾियां थो, मिसाल माइनस, त पोइ असां माइनस रखंदासीं। ठीकु आहे। अच्छा मां हिते थोरी देरि लाइ माइनस रखी ॾिसां थो, हे माइनस थी वियो तव्हांखे सम्झाइण जे ख़ातिर। ठीकु आहे। हाणे हेॾो छा थी वेंदो 5 ट्रिक 15। ठीकु आहे। हाणे ईअं न कंदो जो हिते कटिंग कयो, न, छो जो हे 75 ईअं सम्झो हिननि ॿिन्हिनि सां आहे, हिननि ॿिन्हिनि जो हक़ु आहे, हे डायरेक्ट हिन खे न खाईंदो। ठीकु आहे।
हिननि ॿिन्हिनि ते 75 ते कंहिंजो हक़ आहे, सॼी लकीर आहे न। ॾिसो हिननि ॿिन्हिनि में फ़र्क़ु हूंदो आहे, विच में हे छॾे मां तव्हांखे हिकिड़ो पॉइंट सम्झायां। ॾिसो 6 - 15/75। हाणे हिन में ऐं जेको आहे 6 - 15/75 हिननि ॿिन्हिनि में फ़र्क़ु आहे। हिते 75 कंहिंजे हेठों आहे, ॿिन्हिनि जे हेठों आहे। हिन में 75 कंहिंजे हेठों आहे, सिर्फ़ु 15 जे हेठों आहे। हिननि ॿिन्हिनि दर्जनि में फ़र्क़ु आहे, ठीकु आहे। सो हाणे छा कंदासीं, कट कंदासीं। मथियो तव्हांखे ज़रब छॾाए आया आहियो, ॾिसो बोर्ड मास में तव्हां पढ़ी आया आहियो, हाणे कट छॾाईंदो। हाणे ॾिसो 6 प्लस जो आहे, 15 माइनस जो आहे। हिते काफ़ी स्टूडेंट ग़लती कंदा आहिनि, त कटे सटे 15 मां 6 कट कंदासीं। 75 त पहिरीं ॻाल्हि हेठों साॻियो रखंदासीं। हाणे 6 प्लस जो 15 माइनस जो, बोर्ड मास में तव्हां पढ़ी आया आहियो, हे माइनस जो 15, ठीकु आहे, हे प्लस जो 6। हाणे असां जोड़ कट कंदासीं त 15 मां 6 वेंदा, घणा बचंदा, 9 बचंदा, पर निशानी हमेशह वॾे अंग जी ईंदी आहे, माइनस जो 9 बचंदो। हिन जो मतिलबु आहे 9 छा जो बचंदो, माइनस जो। हे असांजो छा आहे, आंसर आहे। सॉरी, अञा 3 जो खोड़ो वञे थो ॿिन्हिनि ते, ठीकु आहे। हाणे हिनखे छॾिणो न आहे। 5 ऐं 7 कीअं ख़बर पई, 5 ऐं 7 12 आहे, 12 ते वेंदो, माना हिन ते बि वेंदो। ॾिसो 3 जो खोड़ो हिन ते 3 दफ़ा, हिन ते घणा दफ़ा वेंदो, 1 ट्रिक 1 ट्रिक 2 ट्रिक 6, हिकु ॾींदो 15, 5 दफ़ा 3/25, पर छा जो, माइनस जो। हे असांजो छा आहे, आंसर आहे। आई होप तव्हांखे हाणे इहो सम्झ में अची वियो हूंदो। हाणे हिन जी जेतिरी घणी प्रैक्टिस कंदो ओतिरो तव्हांखे फ़ाइदो थींदो, ओतिरी ग्रिप ईंदव। हे थोरो डिफ़िकल्ट आहे, डिफ़िकल्ट ईअं प्रैक्टिस घटि हुजण जे करे। हिन जी घणे खां घणी प्रैक्टिस जी ज़रूरत आहे। मुंहिंजी दिलि चए पई अॼु मां 3 वारा तव्हांखे सेखारियां, 3 अणपूर कीअं जोड़ कजनि। हाणे नेक्स्ट माना तव्हांजा कहिड़े क़िस्म जा दर्जा ईंदा, ॾिसो हिन टाइप जा दर्जा ईंदा, 4/7 + 8/9, ठीकु आहे। हिन टाइप जा दर्जा ईंदा। इहे तव्हांखे मां सेखारींदुमि, पर मां चाहियां थो पहिरियों तव्हां प्रैक्टिस कयो, उन ते ग्रिप अची वञे त पोइ इहो। सुभाणे सैटरडे तव्हांखे ख़बर ऑफ हूंदो आहे, पर सुभाणे बि क्लास हलाईंदुमि, ठीकु आहे। सुभाणे तव्हांजी एक्स्ट्रा क्लास आहे। अच्छा, वरी उनखां पोइ छा ईंदो, कट वारा अची वेंदा। मिसाल 4/3 - 2/5 - 8 मिसाल था वठूं 11, ठीकु आहे। वरी अहिड़ा दर्जा ईंदा। वरी उनखां पोइ छा ईंदा, ॾिसो हुन में सभु जोड़ वारा हुया, हिन में सभु कट वारा। हाणे हिन में वरी छा ईंदा, मिक्स अची वेंदा, 5/6 + 3/7 - 1/2। हाणे हिन जोड़ वारा बि आहिनि, कट वारा बि आहिनि। हाणे हिन टाइप जा कीअं हल थींदा, इहे पाण इनशाला सुभाणे सिखंदासीं। पर हिकिड़ो ॿियो अञा मां वीडियो तव्हां ॾे ठाहे मोकिलियां थो पियो। ऐं सुठो क्वेश्चन हुयो, कंहिं स्टूडेंट चयो त सर डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी ऐं जेको आहे सो एसोसिएटिव प्रॉपर्टी, इन्हनि ॿिन्हिनि में फ़र्क़ु सम्झ में नथो अचे। हिन में बि 3 अंग हूंदा आहिनि, हिन में बि 3 अंग हूंदा आहिनि। हाणे इहो सम्झ में नथो अचे त इन्हनि में डिफरेंस छा आहे। त हाणे नेक्स्ट वीडियो हिन ते मां ठाहियां थो त हिन में डिफरेंस छा हूंदो आहे। थैंक यू सो मच।